नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त हिकु हफ़्तो अॻु गडाब जे नूर खान ॻोठ वारे इलाइक़े में जामा मस्जिद हनीफिया में जुमे जी निमाज़ वारे खुतबे जे दौरान इंडस्ट्रियल एरिया नई जी पुलिस मस्जिद में दाख़िल थी नौजवान फैसल अबड़ो ते सख़्त तशद्दुद करे फायरिंग कई, जंहिं सबबि नौजवान ज़ख़्मी थी पियो। नौजवान खे ज़ख़्मी हालत में पुलिस एहलकार फौरी तौर ते खेसि इंडस्ट्रियल एरिया जे पुलिस मोबाइल में विझी पाण सां गॾु खणी फरार थी वई आहे। हुते शाहिदनि मौजूद पुलिस वारनि जो सरासर इसरार हो त तव्हां सरताज उर्फ ताजू आहियो, जंहिं ते नौजवान चयो त आउं फैसल आहियां। हिन एहलकारनि खे पंहिंजी शनाख्ती कार्ड ॾेखारण जी कोशिश कई। ऑफिसरनि हिन खे न ॿुधो। जॾहिं संदसि घर भातियुनि ॻोल्हा लाइ अब्बासी अस्पताल पहुता त हुते मौजूद कोन। राति जो देर सां मालूम थियो त हिन खे कूड़े पुलिस मुक़ाबले में मथे में गोली हणे मारे लाश अब्बासी अस्पताल मुंतक़िल कयो। इन वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि ॻोठाणनि पारां इरफान अबड़ो, आसिफ अबड़ो, अज़हर अबड़ो, लाल मोहम्मद लासी ॻोठ जे भिटाई चौक खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी नई कराची इंडस्ट्रियल एरिया पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो आहे त गडाब प्रेस क्लब आॾो पहुची एहतजाज मुज़ाहिरो कंदे वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।